बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके शयूं रोज़े में मुस्तहब आहिनि उन्हनि जी वज़ाहत किताब जो हवालो इरशादुल फ़िक़्ह। पहिरीं ॻाल्हि सहरी करणु, इहो बि मुस्तहब आहे। देर सां सहरी करणु, मसलो एतिरी देर करे सहरी करे थो जो रोज़े जे वक़्तु बाक़ी रहण जी सद नथी रहे त मकरूह आहे। नंबर 3 इफ़्तार जल्द कजे। नंबर 4 रोज़ो खोलण जी दुआ पढ़जे। उहा दुआ हीअ आहे, अल्लाहुम्मा इन्नी लक सुम्तो व बिका आमनतो व अलैक तवक्कलतो व अला रिज़्क़िका अफ़्तरतो। मसलो झूड़ वारे ॾींहुं जल्द रोज़ो न खोलिजे। जेके शयूं रोज़े में मकरूह न आहिनि उन्हनि जी वज़ाहत। मसलो इहो, आलो या सुकल ॾंदण लॻाइण सबबु रोज़ो न भॼी थो ऐं न ई मकरूह थिए थो। मसलो गर्मी सबबु व्यंजन या मुंहं ते पाणी विझण सबबु रोज़ो मकरूह न थींदो। मसलो तेल ऐं सुरमो वापराइण सां रोज़ो मकरूह नथो थिए। मसलो अतर लॻाइण या गुल सुंघण सां रोज़ो मकरूह नथो थिए। मसलो चुमी ॾियण या भाकर पाइण हिननि शर्तनि सां मकरूह न आहे जेकॾहिं इंज़ाल या जमा लाइ मजबूर थियण जो अंदेशो न हुजे। ऐं जेके शयूं रोज़े में मकरूह आहिनि उन्हनि जी वज़ाहत त चुमी ॾियण सबबु हिन सूरत में रोज़ो मकरूह थिए थो जेकॾहिं इंज़ाल या जमा लाइ मजबूर थियण जो अंदेशो हुजे त। मसलो रोज़े में नक खे मुबालगा सां पाणी ॾियणु मकरूह आहे। मसलो रोज़े में वात अंदरि कुझु देरि पाणी झले गुरड़ियूं करणु मकरूह आहे। मसलो का शइ चॿाड़ण या चखणु मकरूह आहे। मसलो वात में पिक गॾे करे पोइ ॻणणु मकरूह आहे। ॻुड़णु इहा शइ मकरूह आहे। जेके मूं तव्हांखे ॿुधायूं ऐं रोज़े जे मुतालिक़ फज़ीलतूं, त अल्लाह पाक खां दुआ आहे इहे असांखे सम्झणु ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता